भाई श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज कल गीता में ॾाढो प्यारो ज्ञान ॿुधायो। तहां पढ़ी आयो छा काथे? गूगल गुरुअ में, यूट्यूब में, इन्हनि सभिनि में काथे ॾिसी त न आयो कुछ न? ॾाढा व्यस्त आयो न तहां, टाइम काथे आहे तहां वटि? चाहियो हा त ॾिसी बि सघो पिया, हा न? चाहियो हा त ॾिसी बि सघो पिया। हरे राम। भगवान चवनि था कर्म ऐं अकर्म ॿिन्ही खे सम्झणु खपे। कर्म छा आहे, अकर्म छा आहे, ॿिन्ही जो स्वरूप सम्झणु घुरिजे ऐं मन कयल कर्मनि जो स्वरूप बि ॼाणणु घुरिजे। मन कयल यानी जेके कम न करणु खपनि, निषेध, अवॉइड। जेके कर्म करण पाप आहिनि, चओ हरे राम, वो पतो हुजे न भाई। कोई चोरी करे और सरकार पकड़े उनखे, भाई हल तोखे जेल में विझंदासीं, और वो माण्हू चए मूंखे कहिड़ी ख़बर चोरी करण कोई पाप थींदो आहे, मूंखे पतो न हो, इन करे मूंखे सजा न मिलणु खपे। त छा उनखे सजा न मिलंदी? उनखे सरकार चवंदी तोखे पतो हुजे चाहे न हुजे, लेकिन इहो कानून आहे, उनजे अनुसार तोखे सजा मिलंदी। छो जो इहो कमु सुठो न आहे। जंहिं कम सां कंहिंखे नुक़सान पहुचे, दुख पहुचे, घाटो पहुचे, कंहिंजो बुरो थिए, कंहिंजो अहित थिए, उहो कमु पाप थींदो आहे। यानी भारतीय संविधान में जेके जेके ॻाल्हियूं लिखियल आहिनि, उनजे उलट वेंदासीं असां त उनजो अपराध थींदो, सजा मिलंदी। तहिड़ी तरह सां परमात्मा बि जेको कानून ठाहियो आहे, बनवारीअ जेको हिसाब किताब ठाहियो आहे कानून, उन्हनि खे वेद शास्त्र चवंदा आहिनि। उन्हनि जे अनुसार जेको न हलंदो उहो बि अपराधी ठहंदो। उन बि सम्झो अपराध कयो न भाई। चओ हरे राम। तो उन्हनि खे सजा मिलणु खपे कि न मिलणु खपे? कोई चोरी करे त सजा, खून करे त सजा, ये त पाप आहिनि। पर भगवान जी किताब में निंदा करण भी पाप आहे। भगवान जी किताब में इंसान के मारण अगर पाप आहे त मच्छर के मारण भी पाप आहे। भगवान जी किताब में गाय की हत्या करण महापाप आहे त मुर्गीअ के मारण भी पाप आहे। याद रखजो। चओ हरे राम। संसार के कानून में 100-200 रुपया जो कंहिं भी जीव के खरीदे करे त उनके टुकड़ा टुकड़ा करे छो, बेदर्दी से मारियो, जिंदो बाहि में विझो या पानी में विझो, सरकार के कुछ मतलब कोने। नालो आहे उनजो मुर्गी पालन, बकरी पालन, लेकिन थींदी छा आहिनि? हत्याऊं। नालो इहो ॾिनो अथऊं, केॾो बढ़िया। जेको पालींदो उहो हत्या कराईंदो। मुर्गी पालन, हा न, पशु पालन, मत्स्य पालन, हज़ारे मच्छियूं मरंदियूं, लखे मच्छियूं रोज मरन थियूं। लेकिन भगवान वटि हर जीव जो हिसाब आहे। हिकु चीटीअ खे बि मारींदासीं न, किवलीअ खे, तो उन्हें जो भी अपराध है। समझ रहे हो गणेश? एक चींटी को भी मारेंगे तो क्या लगेगा? पाप लगेगा, सजा मिलेगी। समझ रहे हो ना? एक मच्छर भी मारा, कीड़ा भी मारा, तो उसका भी अपराध होता है, पाप लगता है। इसलिए कभी किसी को मारना नहीं चाहिए। श्री कृष्ण गोविंद। कर्म ऐं अकर्म ऐं विकर्म चइबो आहे जेको कम न करणु खपे, निषिद्ध कर्म। इन्हनि जी गति ॾाढी निराली आहे। हे अर्जुन, जंहिंजा सभु कम कामना ऐं संकल्प खां छुटल आहिनि, अहिड़े कर्मनि वारे माण्हूअ खे ज्ञानी जन भी पंडित कोठींदा आहिनि। जेको हर कर्म बिना स्वार्थ जे तो करे, बिना पंहिंजे मर्जीअ जे, धर्म समझी करे तो करे, जेको करण खपे वो तो करे,
बिना लोभ लालच स्वार्थ अहंकार दिखावे जे अहिड़ा कर्म जेके कंदा आहिनि उहे पंडित आहिनि, उहे ज्ञानी आहिनि, समझदार आहिनि, बुद्धिमान आहिनि। जेको माण्हू सदा भगवान जे परम आनंद सां भरियल आहे सो कर्मनि जे फल खे त्यागे करे चङे नमूने कर्म कंदे बि कुझु न कंदो आहे। इन तरह सां बिना स्वार्थ अभिमान जे पंहिंजे कर्म जी कोई इच्छा कोन्हे, स्वार्थ कोन्हे, को बि धर्म समझी करे कंदो आहे, फर्ज समझी, त उनखे कोई बि पाप पुण्य न लॻंदो आहे, उहो निर्विकार पार पइजी वेंदो आहे। वो कर्म करे भी कर्म को न्यारो थी वेंदो आहे। कर्म करत होवे नहीं कर्म, इहो ई वचन लिखियल आहे सुखमनी साहब में। तिस बैसनो का निर्मल धर्म, वही गाल त गीता में चवनि था भगवान। काहू फल की इच्छा नहीं बाछे, काहू फल की इच्छा नहीं बाछे, केवल भगत कीर्तन संग राचे, केवल भगत कीर्तन संग राचे, मन तन अंतर सिमरन गोपाल, मन तन अंतर सिमरन गोपाल। जेके मन सां हृदय सां प्रभु जो भजन था कनि ऐं बिना स्वार्थ जे पंहिंजो फर्ज निभाइनि था, उहे कर्म करे भी कर्म को न्यारा था थी वञनि। कल उदाहरण ॿुधो जीअं सूर्य भगवान अग्नि देवता है ना, सूर्य भगवान जी रोशनी में कोई पाप करे पुण्य करे सेवा करे या अपराध करे उन्हनि खे पाप पुण्य न लॻंदो आहे। अग्नि देवता ते कोई कणा प्रसाद ठाहे या मछली ठाहे, हाँ चिकन ठाहे, अग्नि देवता खे कोई पाप न लॻंदो। उहे त असांखे पंहिंजो लाभ ॾेई रहिया आहिनि सेवा जो। असां छा था कयूं? सोचे समझी कयूं। चओ हरे राम। होलिका खे त वरदान हुयो, होलिका खे त तू कॾहिं न जलंदीअ, लेकिन उनजो वरदान भी कम न आयो, छो जो उनजो कर्म ख़राब हुयो। उन्हें सुठो कर्म न कियो, पाप कर्म करण लगी, भगवान जे भक्त खे गोद में विहारे ऐं उनखे मारण चाहिं त उल्टो दाव पइजी वियो। प्रहलाद खे आंच न आई ऐं होलिका जलण लगी। जलण महिल चए थी त मांजे वरदान जो छा थियो? भगवान तव्हां छा था कयो? इहो मूंखे वरदान जो ॾिनो हुओ। त आकाशवाणी थी त होलिका वरदान जेके थींदा आहिनि भलाईअ जे लाइ थींदा आहिनि। तूं भगवान जे भक्त सां बुरो कंदीअ त तुंहिंजो वरदान कम न ईंदे। वरदान इन करे ॾिबा आहिनि त कंहिंजो तूं बुरो कर, कंहिं भगवान जे भक्त खे मारे सघंदीअ? ये त यमदूत जी भी ताक़त कोन्हे, पाण ई जली रख थी वई। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। जंहिं पंहिंजे अंतर मन ऐं शरीर खे जीते वरितो आहे, सभिनी भोग वारे साधननि खे त्यागे छॾियो आहे, अहिड़ो निष्काम माण्हू स्त्री हुजे चाहे पुरुष, है ना, पुरुष यानी व्यक्ति, व्यक्ति यानी प्राणी, प्राणी यानी कोई भी इंसान हुजे, अहिड़ो निष्काम पुरुष रुगो शरीर जा कर्म कंदे भी पाप जो भागी कोन बणजंदो आहे। चओ हरे राम। एतरी गाल समझी वठो। ॾिसो बार बार था चऊं त जंहिं कर्म में असांजो स्वार्थ न आहे, अभिमान न आहे, अहंकार न आहे, जंहिं कर्म में असांखे करण में भगवान जी प्रसन्नता जे लाइ, भगवान जी आज्ञा जे मूजिब था कयूं कि भगवान जी आज्ञा है भाई सेवा कर, धर्म कर, भलाई कर, ठीक है, शास्त्रनि में लिखियल आहे, भगवान के पसंद ईंदो तॾहिं था कयूं, गलत इरादे सां नथा कयूं। इन तरह सां जेके कर्म कंदा बिना इच्छा जे, बिना राग आसक्ति जे, त उहे कर्म करे भी कर्मनि जे जंजाल में न बधजंदा, पार पइजी वेंदा। चओ हरे राम। जंहिं पंहिंजे अंतर मन खे जीते वरितो आहे, केॾी वॾी ॻाल्हि आहे, ॿुधण में त ॿुधी आसे, जंहिं मन खे जीते वरितो। गुरु नानक देव महाराजनि चवनि था जंहिं मन खे जीते उन जग खे जीते। मन जीते
जग जीत। सजी लड़ाई तो मन जी आ भाई, सजो झगड़ो ही मन जो आ। चओ हरे राम। सजी लड़ाई असांजे मन जी आ ऐं कंदा ॿाहिरि आहियूं कंहिं रिश्तेदार सां, जाल मुड़स सां, मुड़स जाल सां, भाउ भाउ सां, भेण भाउ सां, माता पिता सां, संतान सां, दोस्तनि सां, यारनि सां, न त ईअं दुश्मन ठाहे वठंदासीं। चओ हरे राम। जबकि लड़ाई सॼी पंहिंजे मन जी आहे। कासे दुराव कासे बलबंचा, जह जह पेखों तह तह नेरा। चवनि था कंहिंसां झगड़ा कयूं, कंहिंखे बुरो सम्झूं, कंहिंसां द्वेष कयूं। हे प्रभु, असां त जाॾे निहारियूं था उते निकट तूं ई तो नज़र अचे साम्हूं। जंहिं जंहिं पेखों, पेखों यानी ॾिसां, तह तह नेरा, उते उते साम्हूं तो नज़र अचे। साध मूरत गुर भेटियो नानक, मिल सागर बूंद नहीं अनहेरा। कंहिंखे बुरो चवां, सागर जी जीअं बूंद हूंदी आहे प्रभु, ओहो तीअं असां तुंहिंजी बूंद आहियूं। तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम। तव्हांजो ई अंश आहियूं। हर इंसान पंहिंजे कयल कर्मनि जा सुख दुख पाईंदो आहे, लेकिन दोष त साम्हूं ईंदो न अॻिले माण्हूअ ते। हिन मूंखे दुख ॾिनई, हिन हीअं चयईं, हिन मुंहिंजो बुरो कयईं, हे हीअं न करियां त हीअं न थियां। इन करे भाई चवनि था कि जो होवा होवत सो जाने, जो होवा होवत सो जाने, प्रभु अपने का हुक्म पछाने, प्रभु अपने का हुक्म पछाने। कोई दुख थियो, कंहिं बुरो भलो कयो त पोइ ओॾी महिल असांखे हुकुम यादि ईंदो आहे। जेठानी देवरानी सां सुठी न हली त हुकुम यादि ईंदो? हाँ, जाल ॿ अखर ॿुधाए छॾिया त ओॾी महिल हुकुम यादि ईंदो? ओॾी महिल काथे हुकुम भुलिजी था वञूं। ओॾी महिल जो हुआ हुवत सो जाने ॻाल्हि यादि नथी अचे। हिते बढ़िया सुखमनी, जो होवा होवत सो जाने, बढ़िया। प्रभु अपने का हुक्म पछाने। हाँ, इहो हिते बसि सुखमनी में। घर में त पोइ अहिड़ा हिसाब किताब हलंदा आहिनि। तूं सिरे त मां पत्थर आहियां, तूं पाणी आहे त मां बर्फ़ आहियां, तूं साबुण आहे त मां सर्फ आहियां। हरे राम। ओॾी महिल इहे वचन यादि करण जी ज़रूरत आहे साध संगत जी। केरु कंहिंखे दुख थो ॾे, पंहिंजा कर्म ई दुख ॾींदा आहिनि। सरल सिंधी भाषा में गीता जो ज्ञान। भाई पहिरियों जेके कर्म करे चुका आहियूं उहे अॼु अची रहिया आहिनि। अॼु जेके नवां कर्म कंदासीं उन सां ई त असांजो भविष्य ठहंदो न। अॼु जेके ॿिज लॻाईंदव उहे त सुभाणे वण ठहंदा न। ईअं त न थींदो अंब जो वण लॻाईंदो त कंडनि जो त न निकिरंदो। त अॼु जेके कर्म कयूं था ध्यान जो, उहे कर्म करण लाइ असां आज़ादु आहियूं। चाहे जेको कर्म कयूं, सुठो कयूं ख़राबु कयूं, भॻवानु उन में तव्हांखे रोक टोक न कंदा। उन लाइ हर इंसान आज़ादु आहे। इहा ई इंसान जे कर्म जे चोले जी महिमा आहे। इहो ई त असांजे कर्म जी योनी आहे। कर्म प्रधान विश्व रचि राखा, जो जस करहि सो तस फल चाखा। इन करे चवनि था कोई बुरो भी हले ख़राब भी हले न, उन लाइ बि तव्हां बददुआ न कढो। कमज़ोर पइजी वियासीं, नथा पुॼी सघूं, पोइ चवंदा आहियूं न भॻवानु पुॼंदे तोसां। चवंदा आहियूं की न, बीजा तुंहिंजो हिसाबु भॻवानु वठंदे ॾिसिया। हाँ, तूं मूंखे घटि ताक़त वारो निर्बल सम्झी करे मूंसां छल कयो आहे, कपट कयो आहे, तोसां त मुंहिंजो भॻवानु पुॼंदे। थी थो सघे इन खां 4 गुना पहिरियों पिछले जन्म में असां उन सां कयो हुजे। भॻवानु वीचारे कृपा करे उहो कर्म खटियो आहे। वरी वीचारे भॻवान खे अदालत में खड़ो था कि वरी भॻवानु अचे तुंहिंजा लड़ाई झगड़ा करण लाइ। भॻवान खे ॿियो कोई कमु कोन्हे। हाँ, चओ हरे राम। ध्यान जो भाई, अॼु कर्म करण लाइ असां आज़ादु आहियूं। जेके बि कर्म कंदासीं न
उन सां असांजो भविष्य ठहंदो। तव्हांजी मर्जी जेको कर्म कयो। हिन महिल अहिड़ा कर्म करे वठो, अहिड़ा कर्म करे वठो, आहा कि छा चइजे, कि मथे वञूं त मरण खां पहिरियों ई निर्भय थी वञूं। प्राण पोइ निकिरनि, भगवान जो दर्शन पहिरियों थिए, नाम पहिरियों अचे यादि। अंत समय नाम जी वॾी भारी महिमा आहे। त अंत समय नाम कीअं यादि ईंदो? ईअं थोरी ईंदो। जॾहिं जीवन भर प्रेम कंदासीं भगवान सां, तॾहिं त अंत समय भगवान यादि ईंदा। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। भाई पिछला जेके कर्म थी चुका उहे त बदिलजी नथा सघनि, उन्हनि जो सुख दुख ॾिसणो पवंदो। पर अॼु भक्ति कंदासीं त दुख सहण जी शक्ति मिलंदी। कई दुख कटिजी बि वेंदा, कई जेके ज़रूरी हूंदा भोगण जे लाइ उहे ईंदा बि, त असांखे भगवान सहन शक्ति ॾींदा, धीरज ॾींदा। अॼु हर कर्म असां न करे था सघूं। शुभ कर्म बिना स्वार्थ, बिना कामना जे, बंदगी सेवा, सभिनि सां प्रेम, परावन सां बि, दुश्मननि सां बि। जेको बुरो हले उन जो त पहिरियों भलो कयूं। भले जो भलो त दुनिया कंदी आहे न भाई। चओ हरे राम। भले जो भलो त दुनिया कंदी आहे। प्रेम सां त हिंसक पशु बि वश में थी वेंदा आहिनि। तव्हां टीवीअ में ॾिठो हूंदो, कई बार यूट्यूब ते ॾिठो हूंदो कि कई माण्हू शेर पालींदा आहिनि। वो हिंसक खतरनाक शेर उन्हनि जे चवण में हलंदा आहिनि। सर्कस में न पालींदा आहिनि। वो माण्हू भउ न कंदो आहे, शेर जी सवारी बि कंदा आहिनि, वेहंदा आहिनि, खेॾंदा आहिनि उन सां। त मज़ो त तॾहिं आहे जॾहिं बुरे सां बि भलो हले माण्हू। ऐं प्रेम में त ओहो भगवान जी केरु चए भाई, भूत प्रेत बि वश में थी वञनि प्रेम में न। प्रेम यानी बिना स्वार्थ जे ॿिए जो भलो चाहण। प्रेम में दिल जी जरूरत है, मन जी, हृदय जी। शरीर वारो वो प्रेम ना है। प्रेम यानी कि जैसा प्रेम कयूं था वो सुखी कीअं रहे, उनखे आनंद कीअं मिले। गोपिन प्रेम कयो न भगवान सां, त उन्हनि जो आत्मा जो प्रेम हो कि श्री कृष्ण के आनंद कीअं मिलंदो। त इन करे श्रृंगार थी कनि, त असांजो श्रृंगार पंहिंजी वॾाई करण जे लाइ न। मां कीअं थी लॻा, इन करे न श्री कृष्ण खे सुख मिले। चओ हरे राम। इन तरह सां प्रेम उहो चइबो आहे कि अगले जो भलो थिए। भगवान चवनि था पिया, अहिड़ी निष्काम भक्ति, निष्काम भाव सां जेके कर्म कनि उहे कॾहिं बि पाप जा भागी कोन बणंदा आहिनि। पंहिंजो पाण जेकी मिले तंहिंमें ख़ुशि रहण वारो। यथा लाभ संतुष्टो, जेको मिली वञे उन में प्रसन्न। पंहिंजो पाण जेको मिले तंहिंमें ख़ुशि रहण वारो ऐं ख़ुशी दुख जलन आदि विकारनि खां छुटल। थोड़ो सो लाभ थियो तो गुब्बारे वांगुरु फुलजी आसे। हाँ असां ही असां आहियूं बस। और थोड़ो सो गम आयो तो पोइ वरी एॾो मुरझाइजी आसे कि छा चइजे। तो चवनि था सम रहो। कोई वधी वञे तो ईर्ष्या थींदी आहे। पर सुख देख जरन सोई छई। छई यानी क्षय रोग। क्षय रोग यानी टीबी। बे जे तरक्की के ॾिसी, प्रसन्नता के ॾिसी, बे जे खुशी के ॾिसी कई बार माण्हुनि खे जलन थींदी आहे। चओ हरे राम। तो इहा जलन दुखदाई आहे। बे जे दुख के ॾिसी करे दुखी थियण वारा माण्हू मिली था सघनि। ध्यान ॾिजो। वो वीचारो कंहिंजो एक्सीडेंट थियो, कंहिंखे ॾाढी वॾी बीमारी थी वई, दया अची वेंदी आहे, स्वाभाविक आहे, वॾी ॻाल्हि न आहे। 90% माण्हुनि खे अची वेंदी आहे। ॿिए जे दुख खे ॾिसी करे करुणा अचणु वॾी ॻाल्हि न आहे, पर ॿिए जे सुख खे ॾिसी करे प्रसन्न थियणु इहा दुर्लभ ॻाल्हि आहे। इहा सभिनि खे न ईंदी आहे।
कोई वधियो गरीब माण्हू अरबपति थियो, पोइ धूड़ पाईंदो, कलह ते रहंदो, अजीरा भेण अरबे रुपया महल ठाराया अथई, हाँ एॾो धंधो वापार काथे पहुची वियो, असां सां गॾु नौकरी कंदो 20,000 में, अलाए काथे पहुची वियो आहे। त पोइ असांखे कहिड़ी ख़बर कीअं कहते मतां बेईमानी कई हुजे, ॾिसो निंदा शुरू। हाणे उनखे कहिड़े प्रकार सां मिलियो, भगवान कृपा कई, उनखे अॻिते वधायो, हाँ पोइ पतो बि कोन्हे, असांखे कहिड़ी ख़बर कई हूंदई 3-13 कयो हूंदई, कोई कांड कयो हूंदई, कोई बेईमानी कई हूंदई, असांखे कहिड़ी ख़बर, असां छा ॼाणूं। न जाने त चए छो थो, बिना कंहिं प्रमाण जे बि माण्हू निंदा करण लाइ तैयार आहिनि। और निंदा भली किसी की नाही, पतो हुजे उनजी बि निंदा न कबी आहे। हिकु माण्हूअ जी निंदा ॿिए माण्हू जे साम्हूं कॾहिं न करणु खपे। कंहिंखे दोष सम्झाइण, उनजा दुख दूर थियनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे। जंहिं माण्हूअ में कोई कमी आहे, ग़लती आहे, उनखे एकांत में वञी करे प्रेम सां हथ जोड़े सम्झायो, भाई हीउ रस्तो ग़लति अथई, इन ते न हल, मां तुंहिंजो भाउ आहियां, दोस्त आहियां, तोखे सम्झायां थो, तूं मुंहिंजी भेण आहे, मां तो ॿुधायां, तॾहिं मां एकांत में थो चवां, सभिनि जे साम्हूं नथो चवां। इहो ग़लति न आहे, पर हिकु माण्हू जी निंदा ॿिए माण्हूअ जे साम्हूं करणु, या त चुगली बि थी वई, निंदा बि थी वई। त अगरि चवणु पाप आहे त ॿुधण बि पाप आहे। गीता में यही त सूक्ष्म बारीक ॻाल्हियूं जेके हर जॻह ते न मिलंदियूं। इन करे असांजो मन ख़राब थींदो आहे, हृदय ख़राब थींदो आहे, असांजो स्वभाव ख़राब थींदो आहे, कर्म ख़राब थींदा आहिनि, जीवन ख़राब थींदो आहे, ऐं 84 लख जुड़ियुनि में भटकणो पवंदो आहे। चओ हरे राम। इहा पढ़ाई अगरि स्कूल कॉलेजनि में हुजे हा न, त विश्व जो कल्याण थिया, तरक्की थिए, वो भ्रष्टाचार थोड़ी हुजे। स्कूल कॉलेज में केवल इहो ई सेखारियूं असांखे, हीअं कयो, धंधो हीअं कयो, हिन दिशा में तव्हांखे वञिणो आहे, हिन दिशा में हे कमु कयो, पूंजी लॻायो, हीअं कयो, हूअं कयो, कर्जो खणो, ॾियो वठो, जोखिम खणो, दीवाला कढो पंहिंजा, इहो सभु सेखारियूं। लेकिन इहो न सेखारियूं कि कर्म कीअं कजे। अगरि हर स्कूल कॉलेज में गीता रखनि हा न, त इहो भ्रष्टाचार हुजे ई न, बेईमानी हुजे ई न, हत्याऊं न हुजनि। गीता सम्झी वठे कोई, तो उनखे पतो आहे न कि मां हिननि जो बुरो न, पंहिंजो ई बुरो करे रहियो आहियां। हरे राम, हे हरि। त असांखे ॿिए कंहिंसां जलन भाव न रखणु खपे, सुख दुख में सम रहणु खपे, ऐं सफलता मिले या असफलता, सिद्धि असिद्धीअ में हिकु जहिड़ो असांखे रहणु खपे। भगवान चवनि था खूब ताक़त लॻाए कमु कयो, लेकिन सफलता मिली या असफलता, उन में रोध हो न भाई, वरी तैयारी कयो। असां रोअंदा आहियूं अगरि फेल थी वेंदा आहियूं स्कूल कॉलेज में, पास थियासीं त न रोअंदासीं, या घटि नंबर आया त रोअंदासीं। इन करे न रोअंदासीं कि मां पंहिंजी महिनत पूरी न कई। रोअण त इन करे खपे, महिनत पूरी न थी, नंबर सुठा मिलिया त असां ख़ुशि थी वेंदासीं। छो जो असांजी नज़र कर्म ते न आहे, परिणाम ते आहे, नतीजे ते असांजी नंबर आहे। जबकि रोअण इन करे खपे कि मां महिनत करे न सघियुमि, मां महिनत कयां, कर्म पंहिंजो कयां, और फल चवनि था श्री कृष्ण अर्पण। कर्मण्येवाधिकारस्ते, कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन, मा फलेषु कदाचन। कर्म करण में असांजो अधिकार आहे, फल में असांजो अधिकार कोन्हे। चओ हरे राम। छो जो फल ॾियणु असांजो कमु न आहे, भगवान जो कमु आहे। ऐं उन वटि कॾहिं मिस्टेक न थींदी आहे, ग़लती न थींदी आहे, केवल दया करुणा कृपा थींदी आहे। सिद्धि असिद्धीअ में, यानी सक्सेस मिली या माण्हूअ खे सफलता मिली या असफलता मिली, हिकु जहिड़ो मञण वारो, ॿिन्ही में सम रहे, अहिड़ो माण्हू कर्म करे बि बंधन में ॿधजंदो न आहे। ये तरीक़ा अथव कर्मनि खां आज़ाद थियण जा। कंहिंखे सम्झ में न अचेव त महिरबानी करे पुछिजो, दया करे
कृपा करे पुछजो। चवण में शर्म अचेव त मैसेज करे पुछजो, व्हाट्सएप में पुछजो, इनडायरेक्टली पुछजो, पर पुछजो। छो त मोह खां छुटल ज्ञान सां भरियल चित वारे मुक्त पुरुष जा सब कर्म नाश थी वेंदा आहिनि। जंहिं मोह जे करे कर्म न कया, अज्ञान में कर्म न कया, मुक्त पुरुष आ, उन जा सब कर्म लीन थिया, यानी उन ते कर्मनि जो कोई असर न पवंदो आहे। से माण्हू त ॼण यज्ञ में लीन आहिनि, उन जा कर्म न आहिनि पूजा। अहिड़े माण्हू जा कर्म यज्ञ बणिजी आहे। उन्हनि लाइ त अर्पण भी ब्रह्म आहे, हवन जा पदार्थ भी ब्रह्म आहिनि, ऐं ब्रह्म रूप अग्नि में ब्रह्म रूप कर्ता जे पारां जेकी हवन कयो वियो आहे सो भी ब्रह्म आहे। सम्झो था, जीअं हवन थींदो आहे त उन में आग ॿरंदी आहे, कई पदार्थ हूंदा आहिनि जेके तव्हां उन में विझंदा आहियो, शुद्ध घी विझंदा आहियो, छा चवंदा आहियो, स्वाहा। हिकिड़ो ब्राह्मण देवता हूंदा आहिनि जेके यज्ञ कराईंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं अग्नि ॿरी, हवन थियो, ठाहियो तव्हां हवन जो स्थान, त चवनि था जंहिंजा कर्म ईमानदारीअ जा आहिनि, सच्चा कर्म आहिनि, बिना स्वार्थ जा, बिना कंहिं कामना जे, फर्ज समझी करे तो पियो, उन जो हर कर्म यज्ञ बणिजी वियो। कीअं यज्ञ बणिजी वियो, जीअं भाई जेके असां अक्षत विधासे उहे भी ब्रह्म रूप, अग्नि जेकी ॿरे थी उहा भी ब्रह्म रूप, जव तिर विधासे उहे भी ब्रह्म रूप, यज्ञ कराइण वारा महात्मा उहे भी ब्रह्म रूप, यज्ञ करण वारो भी सब ब्रह्म थी वेंदो आहे। जेको यज्ञ कयो वियो हवन उहो भी ब्रह्म आहे। तंहिं करे ब्रह्म रूप में मगन कर्म कंदड़ खे जेकी मिलंदो आहे सो भी ब्रह्म ही आहे। सब कुछ ब्रह्म, नतीजो भी ब्रह्म, रिजल्ट भी उनखे ब्रह्म ही मिलंदो। चो हरे राम। हलो भाई, बाकी सुभाणे ॿुधजो। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हरि हे नाथ नारायण वासुदेव।